जहिड़ी ॻाल्हि आहे। हींअर असीं अचूं पिया नगर पार्कर खां त काफ़ी असांजे थरवासियुनि जूं नियाणियूं अमड़ियूं बुख ऐं बदहाली जे करे उन्हनि जा नंढड़ा ॿार रोड जे किनारनि सां बीठल हुया। कोई खुंबियूं जलियो बीठो आहे त कोई पती ताले छा चवंदा आहिनि उहे जलियूं बीठा आहिनि। उहे संगीन हालतुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पर ही थरकोल आहे जंहिं इलाइक़े मां निकिरे पियो। हिते मक़ामी माण्हू अॼु बि बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। ही नियाणियूं ॾिसो, ही नियाणियूं अचनि पियूं, तव्हां हिननि जी कंडीशन ॾिसो ऐं हिननि जे गुरबत मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था। ऐं ही थरकोल ऐं हिते जेके बि जिते असां हितां मक़ामी दोस्तनि खां पुछा ॻाछा कई आहे त हिते जेके बि मुलाज़िम तौरु भर्ती थियल आहिनि त सभु पंजाब KPK ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू आहिनि। पर हितां जा मक़ामी थरवासी चाचो अचे पियो, ॾिसो संगीन हालतुनि ऐं गुरबत खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं सिंध जेका अमीर सिंध जा माण्हू अॼु बि बुख ऐं बदहाली खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। थर में पीअण जो साफ़ पाणी कोन्हे। थरवासी अॼु बि बुखूं ऐं उञूं काटण ते मजबूर आहिनि। पर अरबे रुपयनि जी जेका पंहिंजो कोयलो आहे उहा पंजाब ते ख़र्च पई थिए, KPK ते ख़र्च पई थिए ऐं असांजा सिंधवासी बुख ऐं बदहाली काटण ते मजबूर आहिनि।